हिकिड़ो वाहिद बचिड़ो आहे, ॿियो मुंहिंजो को सहारो कोन्हे। बिल्कुलु पाण हिन वक़्तु कोटड़ी जे साइड बबर स्टॉप वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। मुंहिंजे भरिसां ई मौजूदु सोहेल सोलंकी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां गुर्दनि ऐं हॾनि जी सख़्तु बीमारी सां जेको आहे विड़ी रहियो आहे। बीमारी हिन नौजवान खां ज़िंदगी जूं ख़ुशियूं खिल ऐं सुकून ऐं घुमण ऐं फिरण जी जेको आहे सो सघ बि जेको आहे खसे वरिती आहे। सोहेल सोलंकी जूं अखियूं अॼु बि हिकु ख्वाब सां भरियल आहिनि। हू चवे थो त मुंहिंजी रुगो हिकु ई ख़्वाहिश आहे त मां जल्द जेको आहे सो सिहताब थी ऐं ॿियनि नौजवाननि वांगुरु जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि सां गॾु घुमां फिरां ऐं खिलां ऐं आम ज़िंदगी जेको आहे सो गुज़ारियां। पर अफ़सोस गुरबत ऐं बीमारी जेको आहे सो गॾिजी हिन ख़ानदान खे वॾी आज़माइश में जेको आहे सो विझी छॾियो आहे। हर नई ॾींहुं जेको आहे सो हिन लाइ दर्द तकलीफ़ूं ऐं दवाउनि जी जेको आहे सो उमेद सां शुरू थिए पई। ॿिए तव्हांखे ॿुधायां त हीअ सरकार पारां जेको आहे इदारनि ऐं समाजी साहिब हैसियत माण्हुनि नौजवाननि जी दांह ॿुधंदा या सोहेल सोलंकी जूं अखियूं अॼु बि रुॻी सिहताबी जे इंतज़ार में ई रहिजंदियूं। पाण हिन वक़्तु कोटड़ी जे साइड बबर स्टॉप वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। मूंसां नौजवान सोहेल सोलंकी मौजूदु आहे। सोहेल, छा चवंदो, कीअं पई ज़िंदगी गुज़ारे, केतिरे टाइम खां वठी तव्हांखे बीमारी जेको आहे सो लॻी आहे? गुज़िरियल 16 सालनि खां वठी मां बीमार आहियां। 10 साल मूंखे टंगुनि जी तकलीफ़ हली, उन खां पोइ 4 साल थिया आहिनि, 2 साल थी चुका आहिनि जेको डायलिसिस ते मां आहियां। इन दौरान मूंखे हिन इलाज में ॾाढो मां सफ़ा किरी पियो आहियां। इलाजु ॾाढो महांगो आहे। जेतिरो थी सघे थो मां कयां थो। जेको मुंहिंजे वालदेन आहिनि, डॉक्टरनि जो चवणु इहो आहे त गुर्दो मटिरा, पर 2 गुर्दा ख़राबु आहिनि ऐं मूंखे एतिरी ताक़त सघ वसियत कोन्हे जो मां गुर्दो मटायां। प्राइवेट गुर्दो जेको 40 खां 45 लख रुपया आहे। मुंहिंजो ॿियो को कमाइण वारो कोन्हे वालिद साहब खां सवाइ। मूंखां गुर्दो मटाइण जी का हिमत ई कोन्हे का। मां वस वारनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजी मदद कनि, या मूंखे गुर्दो मटाए ॾियनि, या मुंहिंजी मदद कनि त मां सुठी ज़िंदगी गुज़ारे चुकां। मां ॾाढो परेशान आहियां, ॾाढी तकलीफ़ आहे मूंखे। मां ख्वाहिश आहे त हिकु चतरनि दोस्तनि सां गॾिजी घुमां वेहां हा किथे? जी छो न ख्वाहिश आहे। त मूं जेतिरा छोकिरा घुमंदा फिरंदा वधंदा, मां कट ते वेठो आहियां। बस हिकु दर्दनाक दाऊं करे रहिया नौजवान सोहेल सोलंकी पारां ॿुधाए पियो वञे त मुंहिंजा गुर्दा जेके आहिनि सो उहो फेल थी चुका आहिनि, पर मुंहिंजी इहा ई ख्वाहिश आहे त आऊं हिकु जेतिरनि दोस्तनि सां जेको आहे गॾु घुमी ऐं फिरी सघां। संदसि जी वालदा बि असां सां मौजूदु आहे। अमां, छा चवंदो सोहेल जे बारे में? मां ग़रीब हाँ, मां मजबूर हाँ। मुंहिंजे पुट लाइ जेको जेतिरो पुॼे मुंहिंजी मदद कर त जीअं मुंहिंजो पुटु ख़ुशि थिए। मुंहिंजो इहो हिकिड़ो वाहिद बचिड़ो आहे, ॿियो मुंहिंजो को सहारो कोन्हे। ॿुढो मुड़ुसु आहे जेको मज़दूरी थो करे, जंहिंते हाणे असां नथा हिन जो इलाज कराए सघूं। मुंहिंजे 16 सालनि खां वठी मुंहिंजे बचे जो जेतिरो मूंखां थी सघियो इलाज करायो आहे। हाणे मूं में का ताक़त न रही आहे। हाणे मां बेबस थी, मां बस वारनि सरंदी वारनि खे अपील थी कयां, बिलावल भुट्टे खां वठी आसिफ ज़रदारी सदर खे, जेके बि असांजे मुल्क में हिन ॿाहिरि मुल्क में हिन जिन खां पुॼे मुंहिंजे बचे लाइ मदद कनि त जीअं मां पंहिंजे पुट जे इहो गुर्दो मटाए इलाज कराए सघां। हिन जो हल इहो ई आहे, ॿियो को हल कोन्हे। मूं वटि गुर्दे जे लाइ कान्हे, न को मूं पंहिंजो ॾेई थी सघां, न मुंहिंजो घर वारो ॾेई थो सघे, न ई हिन जो को ॿियो भाउ भेण ॾेई था सघनि। भेण बीमार अथसि, उहा बि नथी ॾेई सघे। बसि मुंहिंजे पुट लाइ जेको पुॼे ख़ुदा करणु असां ग़रीबनि जी मदद कनि। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, मूंखे ॿियो कुझु न खपे। सोहेल सोलंकी जी वालदा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु आहे आला इख़्तियारनि खां बि मुतालबो कयो अथसि त मुंहिंजे नौजवान जी जेको आहे वाहर करे जीअं हूअ सुठी ज़िंदगी जेको आहे सो गुज़ारे सघे। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासत मला, सिंध वॉइस न्यूज़, जामशोरो।